नाज़िन शाहपुर चाकर में महीनो अॻु सियासी समाजी अॻवान सरवर ॾाहिरी जे घरां चोरी थियण ऐं पुलिस पारां मुबैना धमकियूं ॾियण ख़िलाफ़ सियासी समाजी कारकुननि थाणे अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे महबूब मल्ला। जी महबूब जी, अॼु जेको आहे सियासी समाजी कारकुन सरवर ॾाहिरी जे घरां हिकु महीनो अॻु में जेको चोरी थी वई आहे। अॼु थाणे जे अॻियां जेको आहे हिननि जो एहतिजाजी धरणो हयो पियो वञे। उन मुतालिक़ हिननि जो वधीक छा चवणु आहे अचो त पुछूं। 11 सितंबर ते मुंहिंजे घर में चोरी थी आहे। चोर इन पल खे धारो लॻो आहे ऐं वॾी ॾाढा मुर्सी सां ऐं शाहपुर चाकर पुलिस जे सरपरस्ती में जेको आहे सो हीउ सभु कुझु थिए थो। ऐं जॾहिं त 20 ॾींहंनि गुज़रण खां बाद में मुंहिंजी जेको आहे सो 24 सितंबर ते FIR थी आहे। उन मां हिकिड़े माण्हूअ खे जेको आहे सो पुलिस गिरफ़्तार कयो। उनखे सियासी साहिबु सियासी ठेकेदार उहो थाणे मां छॾाए वठी वियो ऐं उनखां पोइ पुलिस का गिरफ़्तारी कोन कई हुई। हींअर असांजो मुतालबो इहो आहे जेके ॾोहारी आहिनि, जेके चोर आहिनि, उहे गिरफ़्तार थियनि ऐं मुंहिंजी चोरी वापसि। 100 चऊं था त पुलिस खे ख़बर आहे, पुलिस जी इंटेलिजेंस आहे। हीउ हिकिड़ो नंढड़ो शहर आहे। उन पुलिस खे ख़बर आहे त कहिड़ा ॾोहारी आहिनि, कहिड़ा बदमाश आहिनि, कहिड़ा धाड़ेल आहिनि, चोरियूं केरु कनि था। तंहिंजे करे पुलिस हीअ हथ वठी नथा गिरफ़्तार कनि उन्हनि खे, ॾोहारियुनि खे। असांजो मुतालबो आहे त पुलिस फौरी तौर ते गिरफ़्तार करे, चोरनि खे गिरफ़्तार करे। मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढो इंसानियत सोज़ अमल आहे ऐं हिकिड़ो ख़राबु अमल आहे। हिन रियासत खे इहे शयूं ॾिसणियूं पवंदियूं। हाणे हिन रियासत खे, हिन शहर में जेके बि शयूं हलनि पियूं सरकारी या पुलिस खे हिन शइ खे हाणे सिस्टम खे बहितर करणो पवंदो। न त ॿी सूरत में अॼु हेॾो ज़बरदस्त क़िस्म जो हीउ मुज़ाहिरो थियो आहे। मुसलसल टियों चोथों चकर हीउ जेको आहे मुज़ाहिरो ऐं धरणो लॻी रहिया आहे। हिकिड़ो मिसकीन माण्हू आहे, उहो सरापा एहतिजाज आहे। हू रोज़मर्रा जेको थाणे जा चकर कटे थो, पर हुन सां अञा इंसाफ़ न कयो वियो आहे। असां रिक्वेस्ट कयूं था सिंध IG खां, ऐं असां रिक्वेस्ट कयूं था पंहिंजो SP सांगड़ खां त जल्द खां जल्द जेको आहे सरवर ॾाहिरीअ सां इंसाफ़ कयो वञे। ऐं उन ख़िलाफ़ जंहिं माण्हूअ जी ज़ाती घर में अंदरि पुलिस ज़ाहिरा घिड़ंदी, उन घर अलह तलह लुटे वेंदा त उहो रड़ियूं त कंदो न। सरवर ॾाहिरी जी चोरी बहरहाल असां सभिनी जी चोरी आहे वापसि करणी पवंदी ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते ज़ाब्तो आणण जी ज़रूरत आहे। पुलिस खे कोशिशि वठणी पवंदी इन लाइ। जी, हिननि जो चवणु आहे त पुलिस जेका आहे उहा बजाए चोरी वापसि कराइण जे असांखे धमकाए रही आहे। अगरि इन जो तदारुक न थियो, चोरी असांखे वापसि कराए न ॾिनी वई त पोइ असां जेको आहे एहतिजाज जो दाइरो जेको आहे उहो वधाईंदासीं।